ओम शांति। वाक्यन हर्षित रहन ही ब्राह्मण जीवन जो विशेष श्रृंगार है। 16/6/1972 वाक्यन बाबत म्हणतात सुधा हर्षित रहन लाए केड़ी सहज युक्ति है। सदा हर्षित जो यादगार रूप में केड़ो चित्र दिखायो भक्ति मार्ग में, जिनमें विशेष हर्षित मुख्य दिखायो। विष्णु जो लेटल हुआ चित्र दिखाइंदा है ना, ज्ञान के सिमरन करे हर्षित रहंदो न। विष्णु जो रूप दिखाइंदा कि ज्ञान के सिमरन करे सदा हर्षित रहंदा। विशेष हर्षित थियण जो चित्र ही यादगार रूप में दिखायो न। विष्णु अर्थात युगल रूप। विष्णु अर्थात युगल रूप। विष्णु जा रूप ता माण्हू भी ता ॿार भी आयो न। नता श्री नारायण नारी सा श्री लक्ष्मी ताई ठहींदा आहिनि। हाणे बाबा जी आत्मा में नारायण जा लक्ष्मी जहिड़ा संस्कार असां धारण करूं था तॾहिं त सतयुग में असां नारायण भी ठहींदासीं त लक्ष्मी भी ठहींदासीं। त बाबा चए तो विष्णु जा ॿ रूप असां भी आहियूं न। असां भी पंहिंजे अंदर नारायण ऐं लक्ष्मी जहिड़ा गुण संस्कार धारण करूं था। नर ऐं नारी ॿई जो ज्ञान जो सिमरन कंदा आहिनि उहे यही हर्षित रहंदा। त विष्णु अर्थात असां ज्ञान जो सिमरन करे न कलयुगी दुख जी दुनिया में रहंदे हुए भी सदा बाबा खे याद कंदे, बाबा जो ज्ञान जो सिमरन कंदे कंदे अगर जीवन में हर्षित रहंदा आहियूं त असांजो यादगार चित्र कहिड़ो आहे? विष्णु जो। त हर्षित रहण जो साधन छा थियो? ज्ञान जो सिमरन करणु। जो जेतिरो ज्ञान जो सिमरन कंदा आहिनि वो ओतिरो ही हर्षित रहंदा। ज्ञान जो सिमरन न हलण जो कारण व्यर्थ सिमरन हलंदो। छोकी सिमरन त अंदर हलंदो ई रहंदो। मन जो त कम ई आहे संकल्प करणु। व्यर्थ सिमरन थींदो आहे त ज्ञान जो सिमरन न थींदो। अगर बुद्धि सदा ज्ञान जे सिमरन में तत्पर रहे त सदा हर्षित रहंदासीं न। त सदा हर्षित रहण जो ॾाढो सेंस आहे न। बाबा जे ज्ञान जो सिमरन करो अर्थात मनन करो। हुन लाइ बाबा जो ज्ञान बुद्धि में हुजणु खपे। हुनजे लाइ जॾहिं बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं त ॾाढो अटेंशन सां आत्मिक स्थिति में स्थिति करे ॿुधंदासीं न, तॾहिं बाबा जो ज्ञान बुद्धि में ठहंदो। असां सॼो ॾींहुं हुनखे मनन कंदा रहंदासीं, सिमरन कंदा रहंदासीं। ज्ञान जो सिमरन करण सां सदैव हर्षित रहण जे लाइ खजानो भी ॾाढो मिलियो। जीअं अॼुकल्ह कोई ॾाढो धनवान हूंदो आहे त चईंदा आहिनि हिननि वटि अनगिनत धन आहे। ईअं ज्ञान जो खजानो जो मिलियो आहे उहो गिनती करे सघंदा आहियूं? एतिरो अनगिनत हूंदे हुए भी छॾे छो छॾंदा आहियूं? अलाए असां केॾो खजानो हूंदे हुए भी असां छॾे छो छॾंदा आहियूं? बाबा चवनि था कोई कमी जे कारण ई हुन चीज जो न हुजण संभव थींदो आहे न। लेकिन कमी न हूंदे हुए भी चीज न हुजे, कमी भी न आहे लेकिन त बि वो चीज न आहे त इहो त थी न सघंदो आहे न। त जॾहिं ज्ञान जो खजानो भी आहे त बि अगर असां सिमरन नथा करूं त मतलब काथे न काथे कमी आहे। ज्ञान जे खजाने सां उहे ॻाल्हियूं ज्यादा सुठी लॻंदी आहिनि छा दुनियावी ॻाल्हियूं। जीअं सम्झंदा आहियो कि ॾाढे समय जी आदत पइजी वई आहे, हिन करे न चाहींदे हुए भी अची वेंदी आहे। त हाणे ज्ञान जो सिमरन कंदे हुए केतिरो समय थी वियो न।
संगम जो एक वर्ष भी कितरेन जे बराबर है। बाबा जो है संगम जो एक सेकेंड एक साल जे बराबर है। संगम जो एक वर्ष भी ॾाढो वॾो आहे। इन हिसाब सां ॾिसो त इहा बि ॾाढे समय जी ॻाल्हि थी वई न। त जीअं उहो ॾाढे समय जो संस्कार हुजण जे कारण असांजी देवी बि स्मृति में उहे ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि न। त इहा बि ॾाढे समय जी स्मृति नेचुरल छो न थी आहे। अञा ताईं बाबा जो संत ज्ञान जो असां एॾा सालनि खां ॿुधूं था त रोज़ रोज़ एॾी सालनि खां ॻाल्हियूं ॿुधूं था। भले उहे ई ॿुधूं था लेकिन उहे ई त न आहिनि। रोज़ रोज़ बाबा जी ज्ञान जी मुरली में अलॻि अलॻि हूंदो त बि उहो ॻाल्हियूं सिमरन करणु नेचुरल छो न थियो आहे। जो नई ॻाल्हि व ताज़ी ॻाल्हि हूंदी आहे उहो त ॿियो ई ज्यादा स्मृति में रहणी खपे न। छो जी प्रेजेंट आहे न। बाबा चवनि था कि जो नई ॻाल्हि असां ॿुधंदा आहियूं त उहो त ज्यादा स्मृति में रहणी खपे। छो जी वर्तमान असां जो चीजूं ॿुधंदा आहियूं ॾिसंदा आहियूं उनखे ज्यादा वीचार करणो खपे न। ऐं उहो त सभु ॻाल्हियूं पास्ट जी थी वयूं त इहा प्रेजेंट जी ॻाल्हि उहा पास्ट जी छो यादि ईंदी आहे। जॾहिं पास्ट यादि ईंदो आहे त पास्ट सां गॾु इहो बि यादि ईंदो आहे कि हिन सां प्राप्ति छा थी हुई। पास्ट जी कोई माण्हू दुख जी ॻाल्हि सोचे त भई दुख जी ॻाल्हि सोचंदो त हुन सां गॾु इहा बि ॻाल्हि यादि अची वेंदी कि मूंखे प्राप्ति छा थी हुई, दुख थियो हुयो। जॾहिं हुन सां कोई प्राप्ति सुखदाई न थी त पोइ अहिड़ी ॻाल्हि खे असां अहिड़े माण्हुनि खे असां यादि ई छो करूं। रिज़ल्ट साम्हूं हूंदे हुए पोइ बि यादि छो कंदा आहियो। इहे बि सम्झंदा आहियो कि व्यर्थ आहे। व्यर्थ जो परिणाम भी व्यर्थ ही हूंदो न। व्यर्थ जो परिणाम भी व्यर्थ ही हूंदो न। व्यर्थ परिणाम समझते हुए भी प्रैक्टिकल में ईंदो आहे त हिनखे छा चईंदासीं। अगरि कोई चीज कोई ॻाल्हि आहे उन सां असांखे दुख मिलियो हुयो उहो ॻाल्हि व्यर्थ आहे फालतू आहे दुखदाई आहे त बि अगरि असां हुन ॻाल्हि खे सोचता रहूं त हुनजो परिणाम छा थींदो। व्यर्थ परिणाम सम्झंदे हुए बि असां हुन ॻाल्हि खे भुलिजी नथा सघूं। हुनजी जॻह सुठी ॻाल्हि सोचे नथा सघूं त हिन छो आहे। छो असां में निर्भरता आहे आत्मा में। सम्झंदे हुए बि करे नथा पायूं। हिनखे चइबो आहे आत्मा जी निर्भरता। हाणे ताईं निर्भर छो आहियो। अथॉरिटी वारनि जी निशानी छा हूंदी आहे। अगरि मूंखे यादि रहे कि मां सर्वशक्तिवान जो ॿार आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां न मां त मां मास्टर सर्वशक्तिवान त मूं में मन बुद्धि खे साफ़ करण जी शक्ति न आहे। ये फालतू ॻाल्हियुनि खे सोचण जो संस्कार खे ख़तम करण जी शक्ति न आहे त पोइ असां कीअं चई सघंदा आहियूं कि मां सर्वशक्तिवान जी ॿार आहियां। त अथॉरिटी वारे जी निशानी छा हूंदी आहे। हुनमें विल पावर हूंदी आहे न। कंहिं वटि अथॉरिटी हुजे कंहिं बि ॻाल्हि जी त हुनमें विल पावर हूंदी आहे। उहो जो चाहे वो करे सघंदो आहे, कराए बि सघंदो। भई टीचर खे अथॉरिटी आहे ॿारनि खे पढ़ाइण जी त उहा कीअं बि करे हुननि खे जीअं पढ़ाइणो आहे जीअं सिखाइणो आहे जो कराइणो आहे उहो अथॉरिटी सां कराईंदा आहिनि। न त हुनखे सम्झंदा आहियूं भई इहा टीचर ठीकु न आहे, ॿारनि खे सिखाए नथी सघे।
त उहे ई असां अगरि चऊं था की मां मूं वटि अथॉरिटी आहे, कि असां पंहिंजे संकल्प मन बुद्धि संस्कारनि खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, हर कर्म इंद्रियनि खे पंहिंजे अनुसार हलाए सघंदा आहियूं। त अगरि असां में अथॉरिटी आहे त असां करूं न, छोकी अथॉरिटी वारो जो चाहे वो करे बि सघंदो आहे ऐं कराए बि सघंदो आहे। असां में एतिरी अथॉरिटी हूंदी त असां ॿियनि जी बि मन बुद्धि संस्कारनि खे बाबा जी शक्ति सां कंट्रोल करे सघंदा आहियूं। बाप जो अथॉरिटी ॾिनी अथई उहा हाणे प्राप्त न कई असां, मास्टर अलमाइटी अथॉरिटी आयो न। अलमाइटी अर्थात सर्वशक्तिवान, जंहिं वटि सर्वशक्तियुनि जी अथॉरिटी आहे, उहा सम्झते हुए बि न करे पाए त हुनखे अलमाइटी अथॉरिटी चईंदासीं। असां वटि सर्वशक्तियूं आहिनि, लेकिन उहो सम्झते हुए बि सर्वशक्तियुनि खे असां यूज़ नथा करे पायूं, खुद खे उहो शक्तिशाली अनुभव नथा करे पायूं, त असां अलमाइटी अथॉरिटी खुद खे चईंदासीं। त बाबा प्रश्न न पुछनि, इहे भुलिजी वेंदा आहियो कि मां केरु आहियां। इहा त स्वयं जी पोजीशन आहे न। बाबा असांखे स्वयं जी पोजीशन ॿुधाई अथई न, कि असां परमात्मा जा ॿार आहियूं। बाबा केरु आहे? बाबा सर्वशक्तिवान, सर्वशक्तिवान जा ॿार आहियूं। इहे भुलिजी वेंदा आहियो कि मां केरु आहियां, इहा त तुंहिंजी पोजीशन आहे न, त छा पंहिंजे पाण खे भुलिजी वेंदा आहियो? असली खे भुलिजी नकली में अची वेंदा आहियो। मां असली में त आत्मा आहियां न, मां असली में आत्मा सर्वशक्तिवान जो ॿार आहियां न। त असां पंहिंजे असली स्वरूप खे भुलिजी छो वेंदा आहियूं? पंहिंजे नकली स्वरूप खुद खे शरीर सम्झी करे निर्भर छो थी वेंदा आहियूं? जीअं अॼुकल्ह पंहिंजी सूरत खे बि नकली ठाहिण जो फैशन आहे न, कोई न कोई श्रृंगार कंदा जंहिंसां असली जो रूप हूंदो आहे न उहो छिपी वेंदो आहे। हिनखे चइबो आहे आर्टिफिशियल आसरी श्रृंगार। खुद खे माण्हू आर्टिफिशियल या आसरी श्रृंगार कंदो आहे न, त हुन सां जो माण्हू जो असली स्वरूप आहे उहो भुलिजी वेंदो आहे। त बाबा चवनि था असल में भारतवासी पोइ बि सभी धर्मनि जी आत्माउनि जी तुलना में सुठो गुणी आहे, लेकिन पंहिंजो नकली रूप ठाहे छॾियो था। आर्टिफिशियल एक्ट ऐं श्रृंगार करे दिन प्रतिदिन पंहिंजी खे असुर ठाहींदा था वञनि। ये जो वेस्टर्न कल्चर आहे, वैसे त भारतवासी बाबा चवनि था सभी धर्मनि जी आत्माउनि जे हिसाब सां सुठो गुणी आहिनि न, सत्य जे हिसाब सां न आहिनि, परमधाम जे हिसाब सां न आहिनि, लेकिन त बि जीअं वायड़ा वारनि जो संस्कार स्वभाव खाइण पीअण आहे हुनजे हिसाब सां त भारतवासी त बि ठीकु आहे, लेकिन हाणे उन्हनि खे कॉपी कंदे कंदे दिन प्रतिदिन पंहिंजे पाण खे असुर था ठाहिनि। बाबा चए तो तव्हां त असलियत खे न भुलिजो न। भई चलो ठीकु आहे, इहे भारतवासी त ॿियनि खे कॉपी करे करे पंहिंजे पाण खे असुर ठाहिनि था, लेकिन असांखे त बाबा हाणे जागृतता ॾिनी अथई न, त असां त पंहिंजे पाण खे न भुलिजूं न। त बाबा चए थो असलियत खे भुलिजण सां ई आसरी संस्कार आहिनि। लौकिक रूप में बि जो पावरफुल ॾाढो हूंदो आहे न, हुनजे अॻियां वञण जी कंहिंजी हिम्मत न थींदी। तव्हां अगरि ऑलमाइटी अथॉरिटी जी पोजीशन ते ठहरो
त ये आसुरी संस्कार व व्यर्थ संस्कारनि जी हिम्मत ई न थींदी। आसुरी संस्कार, व्यर्थ संस्कार, संकल्प, आसुरी मत, हिननि जी हिम्मत ई न थींदी, असांजे अॻियां अची न पाईंदा। छा असांजे साम्हूं अचण जी हुननि जी हिम्मत थींदी? पंहिंजी पोजीशन सां छो उतरदा आहियो? संगम युग जो नकली संस्कार आहे जो सदा नॉलेज ॾींदो आहे, वठंदो रहंदो आहे, उनखे सदा ज्ञान स्मृति में रहंदो आहे, उहो सदा हर्षित भी रहंदो। यह संगम युग जो असली संस्कार आहे असांजो। हाणे अगरि जो ॿार बाबा जो ज्ञान ॿुधंदो आहे, ॿियनि खे बि ॿुधाईंदो आहे, ज्ञान स्मृति में रहंदो आहे, उहो ई हिन दुनिया में नेचुरल हर्षित रही सघंदो आहे। ब्राह्मण जीवन जो विशेष संस्कार कहिड़ो आहे? हर्षित। पोइ हिन सां परे छो थी वेंदा आहिनि? बाबा प्रश्न था पुछनि। पंहिंजी चीज खे कॾहिं छॾिबो आहे छा? ये संगम जी पंहिंजी चीज आहे न, अवगुण माया जी चीज है। ये संगम जी असांजी चीज सदा हर्षित रहे, ऐं अवगुण माया जी चीज संग दोष सां, संग दोष में छो ईंदा है? अवगुणनि जे संग दोष में छो ईंदा है? पंहिंजी चीज असां वटि दिव्य गुण आहिनि, असां आसुरी अवगुणनि खे छो यूज़ करूं? पंहिंजी असली चीज खे छॾे ॾींदा आहियो, संभालण न ईंदो अथव छा? बाबा प्रश्न पुछनि। असांजा असली गुण कहिड़ा आहिनि? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान स्वरूप, शक्ति स्वरूप, पवित्र स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप रहन। तो सभांती हिन गुणनि जी संभाल न कर सघंदा आहियूं, पोइ हिननि खे छॾे करे पोइ अशांत, दुख, भय, नीरस जीवन, हिन गुणनि खे छो यूज़ कंदा आहियूं? हद जी ॿार आदि सभु चीज संभालण, घर बार संभालण ईंदो अथव? अॼु माण्हू पंहिंजे शांति खे नथो संभाले सघे, सुख खे नथो संभाले सघे, चए थो ये असांखे अशांत था करे छॾनि, दुखी था करे छॾनि। त हद जे ॿार आदि सभु चीज संभालायो ऐं बेहद जी संभालना नथा करे सघो। बाबा चए थो हद खे बिल्कुलु पीठ करे ॾियो कि थोड़ो थोड़ो आहे, मतलब ये अशांत रहन, दुखी थियण, परेशान थियण, अपवित्रता, भय, हिनखे एकदम पीठ करे छॾो, थोड़ो थोड़ो न रखो। जे रावण खे सीता पीठ ॾेखारी न, ईअं ई हद खे पीठ ॾेई छॾो। पोइ हुनजे साम्हूं, पोइ हुनजे सामनो त न थींदो न, कि पोइ उते वञी करे चईंदव छा करूं। हाणे बेहद जे घर में बेहद जो नशो आहे। मधुबन में त बाबा जे अॻियां बाबा जो चईंदा हुया, ॿार हा हा कंदा हुया, त बाबा चवंदा ईअं त न तूं वापसि घर वेंदव त चईंदव कि बाबा वरी रावण जो सामनो करे छॾी। त बाबा चए थो बेहद जे घर में बेहद जो नशो आहे, पोइ हद जे घर में वञण सां हद जो नशो छो थी वेंदो? हाणे उमंग उल्लास जो आहे उहा हद में त न अची वेंदो न। बाबा चवनि था हाणे जो उमंग उल्लास आहे उहो हद में त न अची वेंदो न। जीअं हाणे बेहद जो उमंग उल्लास आहे, हुनमें कुझु अंतर त न थी वेंदो न। मतलब असांजी आत्मिक स्थिति जीअं जीअं बाबा खे यादि करे स्थिति थींदी वेंदी आहे न, हुन स्थिति खे पकड़े रहणो, हुन सां हेठि न अचणो।
हथ खे विदाई ॾेई छॾियो कि अञा बि थोड़ी ख़ातिरी कंदमि। सम्झणो खपे कि अलौकिक जन्म कंहिंजे प्रति आहे। हाणे असांजे संगम युग जो जन्म हिकु हिकु सेकेंड कंहिंजे प्रति आहे? बाबा जे प्रति आहे न। बाबा असांखे एॾो सुठो जीवन ॾिनो अथई न। बाबा असांखे एॾो सुठो ठाहे थो त असांखे बि पंहिंजे हर सेकेंड, हर संकल्प, हर श्वास बाबा सां गॾु ई रहणो। बस बाबा सां गॾु उथो, वियो, खाओ, पियो, कर्म करो। जे कार्य असीं अलौकिक जन्म वरितो आहे उहो कार्य न कयो त छा कयो? माण्हुनि खे चवंदा आहिनि न, बाप जा ॿार हूंदे बाप जो परिचय न ॼाणियो त ॿार ई छा? पर बाप जा ॿार हूंदे बि बाप जो परिचय खुदि सुठी रीति असां नथा ॼाणे सघूं, असां हुन ते नथा हली सघूं त ॿार ई छा? ईअं ई पंहिंजे खां पुछो, बेहद जे बाप जा बेहद जा ॿार ठही चुकिया आहियो। जीअं दुनिया वारा माण्हू चवंदा आहिनि न, भई बाप जो ठही करे बाप खे पूरो न ॼाणियो, असां बेहद जा बाप जा ॿार ठही करे बाप खे मञे करे, बेहद जा बाप ठही करे बाप खे मञी करे ॼाणे चुकिया आहियूं, को बि बेहद जे कार्य में न ईंदासीं त इहा अलौकिक जन्म छाजे लाइ? अलौकिक जन्म में ही लौकिक कार्य में लगी वञो त छा फ़ाइदो? बाबा ये न था चवनि लौकिक कार्य न करो, बाबा जे मत ते हली करे करो। त अलौकिक जन्म में भी लौकिक कार्य में लगी वञो, हुन अनुसार ही सब कुछ करो, हुन अनुसार ही ॻाल्हायो। चओ असां बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं, रोज़ मुरली ॿुधंदा आहियूं, त माण्हू चवंदा न तव्हांजी सोच बोल कर्मनि में त परिवर्तन न आयो। त अलौकिक जन्म में ही लौकिक कार्य में लौकिक रीति सां हलो त फ़ाइदो छा? लौकिक कार्य लौकिक रीति सां करो त फ़ाइदो छा? पंहिंजे जन्म समय जे महत्व खे ॼाणो, तॾहिं महान कर्तव्य कंदा। कि हाणे मां छो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करणी आहे, छो बाबा जो ज्ञान ॿुधंदी आहे, छो मूंखे त हुन अनुसार मूंखे हलणो खपे न। हिन पंहिंजे जन्म समय जे महत्व खे ॼाणो कि हाणे असांखे बाबा जी श्रेष्ठ मत ते छो हलणो आहे, छो कि असांखे भविष्य 21 जन्मनि जे लाइ बाबा वरितो करे। तॾहिं असां पंहिंजे कर्मनि खे परिवर्तन कंदासीं, तॾहिं त प्राप्ति थींदी न। गैस जो गुब्बारो न ठाहिणो, उहो त ॾाढो सुठो फुलंदो आहे न, उड़ंदो बि आहे लेकिन टेम्पररी। त असांखे हाणे गैस जो गुब्बारो न ठाहिणो आहे। गैस जो गुब्बारो ॾाढो सुठो फुलंदो बि आहे, उड़ंदो बि आहे, लेकिन टेम्पररी। त अहिड़ा गुब्बारा त न ठहणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।